फैसलो मुंहिंजो न पर सभिनी जो गॾियल फैसलो आहे। जिथे रिश्तनि खे खून बाह जे मुल्ह में तोड़ियो ईंदो आहे उते शादियूं आबाद न आहिनि थींदियूं पर बर्बादीअ जो रुख अख़्तियार कंदियूं आहिनि। मुंहिंजे सौट ककर जी भेण सां अली खान जो निकाह करायो वियो ऐं उनजे एवज़ मुराद पंहिंजी भेण खे ककर जे घर छॾे वेंदो। हू भले पाबंद न हुजनि पर मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन घर में ॿीहर मुंहिंजे लाश खे बि न मोकिलियो वञे। छो ख़फ़ा गुलपरी? तूं असांखां एतिरी छो ख़फ़ा आहे? पुट असां त पंहिंजी छोकिरी उन्हनि खे काहे ॾिनी? तोखे पक आहे त मुराद असांखे पंहिंजी छोकिरी ॾींदो? बाबा जेकॾहिं मुराद मुंहिंजी घरवारीअ खे इज़त सां मुंहिंजे हवाले न कयो न सिर्फ़ मुराद न पर हुनजे पूरे ॻोठ खे खाक जो ढेर बणाए छॾींदुसि। अब्बा पहिरियां तुंहिंजूं अरदायूं हुननि सां ठहनि पयूं पर हाणे हुननि जे पेरनि में असांजा वार विछायल आहिनि। तोखे हुननि सां अदब ऐं एतिराम सां हलणो पवंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।